दोस्तों हाणे हिन महफ़िल जो ॿियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि वाह दिलदार मेॾा वाह वाह प्यार तेॾा। दोस्तों तमामु ख़ूबसूरत कलाम आहे ऐं तव्हां ॿुधंदो त तव्हांखे दिलि सां वणंदो। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे चाकर चांडियो जंहिंजो तख़ल्लुस हो नाचीज़। दोस्तों हीउ कलाम जेतिरो महफ़िल में आयो आहे ओतिरो तव्हां ॾाढो पेश था कयूं, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾे नूरवंद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण, जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ मां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलदी ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान खां, अली हसन बच्चू हाला खां, नेक मोहम्मद सोलंगी हाला खां, सिंध आबादगार शुगर मिल कंडरी शाख खां, नियाज़ हुसैन मगसी ऐं अली हसन मल्लाह। इहे ॿई ट्रैक्टर ड्राइवर ऐं उस्ताद जलाल चांडी जा आशिक़ आहिनि। दोस्तों इन्हनि जी बि फरमाइश आहे। दोस्तों हिन वॉल्यूम खे पेश करण में असां सां तामुन कयो आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो अहिड़ियूं नायाब यादगार ऐं अणमुल अणलभ महफ़िलूं। चैनल खे सब्सक्राइब कंदा कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
टंगा शीशा तुरवाला गति गति दीदार विचार आखे मियां गुलाब फरीद कद दी निकरी बदन दी विच कूच वगे तुरदा